हयाती असां शेरव जी ज़ाल तोखां वठण आया ये बोलड़ियूं असांखे न ॿुधा असांखे राजुल मोटाइजे बस शाह ज़मान बस घटि वधि न ॻाल्हा घणो ॻाल्हाए वएं असांखे सिर्फ़ राजुल मोटाइजे पंहिंजी दर ते किदड़ बि शींदो आहे केरु केतिरो इज़तदार आहे तोखां असां सर्टिफिकेट वठण कोन आया आहियूं असां शेरव जी ज़ाल तोखां वठण आया आहियूं इहे बोलड़ियूं असांखे न ॿुधा असांखे राजुल मोटाइजे बंगुल राजुल मूं वटि साम बणिजी आई आहे राजुल जो तव्हांखे वार बि न मिलंदो तो माण्हुनि जूं ज़ालुनि खे साम में रखण जो ठीको खयो आहे छा या तुंहिंजी इहा हवेली दारुल अमान आहे मुल्क में को कानून आहे या न ॾाढा ॾाढ न कर न त हिकु ॾींहुं पछताईंदे डरी वञ मां तो चवां डरी वञ मुंहिंजी नज़रनि जे अॻियां मथे में धूड़ विझी बेइज़तो करे था कढी न छॾिया आहे हाल ॿियो तोखे अचे बि छा थो सवाइ माण्हुनि खे ज़लील करण जे शाह ज़मान खान तू त सरदारी जे नशे में अंधो दुध थी वियो आहीं तूं हिकु गरीब जी ज़ाल खे नाहक बंदि रखी वेठो आहीं इहो यादि रखे छॾ हिकु ॾींहुं असांजो बि ईंदो पोइ अहिड़ो वारो हणंदो साईं क्यारी वञी पट ते लॻंदई अंदरियों साह अंदर ऐं ॿाहिरियों साह ॿाहिरि थी वेंदी बंगुल मां सरदार न हिन दरावड़नि जे देश जो रखवालो आहियां ज़ालिम जो दुश्मन ऐं मज़लूमनि जो साथी आहियां मां तो चवां हले वञ बंगुल हले वञ था न त इन्हीअ राजुल जे हथां तोखे बेइज़तो करे हितां कढाए छॾींदुसि हले हाशिम तुंहिंजे मासूम पुट जे क़त्ल जो ॿुधी ॾाढो ॾुख थियो आहे ज़ालिमनि वॾो ज़ुल्म कयो आहे हमदर्दी जताइण जी का बि ज़रूरत न आहे मूंखे सिर्फ़ एतिरो ॿुधायो त मुंहिंजे पुट जी जांच किथे पहुती हाशिम खान जांच हले पई ऐं इंशाअल्लाह ताला ये ॾोहारी जल्द लाकब हवाले हूंदा आख़िर तुंहिंजी इहा जांच केसि ताईं पूरी थींदी किथे ईअं न थिए जो तुंहिंजी जांच खां पहिरियां मां तूफ़ान बणिजी उन्हनि गुनाहगारनि खे कख पन वांगुरु उॾाए छॾियां हाशिम खान तव्हां सिर्फ़ हिकु पासे था सोचो पर असांजी सोच घण तरफ़ी आहे सूबेदार जॾहिं दुश्मनी हिकिड़ो आहे त पोइ पंहिंजी सोच खे एॾी तकलीफ़ छो थो ॾी इहो कम दरिया खान जो आहे घणो न सोच खण हथ कड़ी ऐं दरिया खान खे गिरफ़्तार कर न त मां क्लाशन कोफ खणी दरिया खान खे हमेशा हमेशा लाइ ख़तम करे छॾींदुसि हाशिम खान जेकॾहिं इन वाक़े में दरिया खान मुलस आहे त पोइ इहा सज़ा तमामु नंढी आहे मासूमनि जे कातिलनि खे हिकिड़ो मौत न खड़ी खड़ी मौत ॾियणु घुरिजे सूबेदार ॿिनि ॾींहंनि जी मोहलत अथई ॿिनि ॾींहंनि जे अंदरि
असलम जा कातिल गिरफ्तार कर, न त पोइ अहिड़ो तूफ़ान ईंदो जंहिंखे न तूं रोके सघंदे न वरी तुंहिंजो कानून। हाशिम थोड़ो सब्र कर, मां मञा थो तोखे वॾो सदमो पहुतो आहे ऐं सलाम आहे तोखे जो तो इहो सदमो बर्दाश्त कयो आहे। पर हक़ीक़त खे साम्हूं अचण ॾे। जेकॾहिं दरिया ख़ान स्कूल वारे वाक़े में शामिल आहे त पोइ इहो अकेलो न हूंदो, के ॿिया दुश्मन बि इन में शामिल हूंदा। जांच खुफ़िया आहे, रिपोर्ट जल्द अची वेंदी। तूं रुगो कुझु ॾींहुं सब्र कर। ठीकु आहे सूबेदार, कुझु ॾींहं ॿिया बि सब्र कयां थो, पोइ मूं ते मयार न ॾिजांइ। ठीकु आहे, ख़ुदा हाफ़िज़। चाचा खुदा बख्श राजुल किथे आहे जो अॼु तूं चाय खणी आयो? सरदार साईं, राजुल ॻोठ में वई आहे। ॻोठ में? पर छो? ख़बर न आहे, चवे पई त ज़रूरी कमु आहे, जल्दी मोटी ईंदसि। पर चाचा खुदा बख्श तोखे बाबा साईं सां गॾु वियो रद पचा जो त कमु राजुल जो आहे। बराबरि वैसे, पर अॼु राजुल ॾाढी देरि कई। तोखे पंहिंजी ज़िमेदारी अहसास कोन्हे? अरे वई हुई सरदार साईं, मां ॻोठ वई हुयसि। तुंहिंजो कमु हिन हवेली में आहे, ॻोठ में न। जी सरदार साईं, पर मीरा जो त। हाणे मीरा ते इल्ज़ाम न हण, हुन तोखे चयो छा त हवेली में कमु न कर? सरदार साईं, मां मीरा ऐं मासी बसरा ॻोठ जे हर घर में विया हुआसीं त पंहिंजे ॿारनि खे स्कूल में मोकिलियो। छा? हाँ सरदार साईं, मीरा असांखे पाण सां गॾु वठी हली हुई त असां ॻोठ जे माइरनि खे एतमाद में वठूं त जीअं ॻोठ जूं माइरूं ॿारनि खे स्कूल में मोकिलियनि। सरदार साईं, असलम जे मरण खां पोइ ॻोठ जूं माइरूं डिॼी वियूं आहिनि। इहो कमु त राजुल ॾाढो भलो थियो आहे। ठीकु आहे, तूं मानी इहो बंदोबस्त कर। जी सरदार साईं। चाचा खुदा बख्श तव्हां उताक ते हलो, शायदि को महिमान अची वियो। ठीकु आहे बाबा। मामा साईं, हाणे तव्हांजो अॻियों कदम कहिड़ो हूंदो? हाणे मुंहिंजो अॻियों कदम राजुल खे शाह ज़मान जे ॻोठ मां ज़बरदस्ती खणंदासीं। मामा साईं, इहा त फॾे वारी ॻाल्हि थी वई। तव्हांखे त ख़बर आहे त राजुल खे अगवा करणु असांजे वस में न आहे। असां राजुल खे अगवा न पर गुम कंदासीं। इहो वरी कीअं मामा साईं? राजुल खे सरदार जे ॻोठ मां अहिड़े तरीक़े सां गुम करणो आहे जे बनी बशर खे ख़बर न पए त राजुल केॾांहुं गुम थी वई। मां शेरूअ खे चवां थो त उहो राजुल खे गुम करण जी कोशिश करे। न भाणज, इहो शेरूअ खां ॾकी कमु करणो आहे। छो मामा? उन करे जॾहिं असां सरदार ते केस कंदासीं ऐं फ़ैसिलो वठंदासीं त शेरू कसम खणी वेंदो त राजुल सरदार वटि आहे ऐं शेरू जॾहिं शाह ज़मान वटां पंहिंजी ज़ाल वठण वियो हो त शाह ज़मान राजुल खां पुछो त शेरू तुंहिंजो मुड़ुसु आहे? राजुल सरदार खे चयो त मां शेरू खे नथी सुञाणा। पोइ सरदार शेरू खे बेइज़्ज़तो करे कढी छॾियो हो। सरदार वरी बि ईअं कंदो, राजुल खे घुराईंदो। पोइ जॾहिं राजुल सरदार खे न मिलंदी त सरदार कूड़ो थी पवंदो। जे शाह ज़मान कूड़ो थी पवंदो त संदसि भरम बोर बोर थी पवंदो। कोल जो सचो ऐं वाइदे जो पको सॼी महफ़िल में कूड़ो थी पवंदो। वाह मामा वाह, वाह जो अकुल वेड़ायो अथई। इन खे चइबो अथई अकुल जी जंग ऐं इहो कमु वॾी होशियारी सां करणो पवंदो। फ़ैसिले थियण खां 1 कलाक अॻु में राजुल खे गुम करणु एतिरो आसान नाहे। सो बि ईअं
जो कंहिं बनी बशर खे ख़बर ई न पवे? मामा साईं, कमु ॾुखियो ज़रूर आहे, पर नामुमकिन न आहे। वाट तो ॾसी आहे, मंज़िल ते मां पहुचाईंदुमि। पोइ तूं पंहिंजे कम सां लॻ, अहिड़ी रिथ जोड़ जो जीअं कड़ी कड़ीअ सां मिले ऐं तिर जे गुथीअ जी बि गुंजाइश न हुजे। जंहिं थी वियो त वाह वाह, जंहिं न थियो त वॾो गंद थींदो। ठीकु आहे मामा, को ठाठ जो ठाहे थो वठां। बाबा साईं अञा ताईं मिल्कियत जे कागज़नि जो चोर मूंखे ई सम्झी वेठो आहे, जॾहिं त मूंखे पूरी पक आहे त इहा शरारत हिन शमो ऐं हिन जी भेण जी आहे। रईस छा कजे, कागज़ बि त रईस वॾे खे अव्हां जे कमरे में मिलिया हा। रईसियाणी तव्हांखे सग सूधो पकड़ाए छॾियो। पर इहा हक़ीक़त न आहे मौलू, हक़ीक़त इहा आहे त इहे कागज़ रईसाणी लिकाए छॾियो ऐं पोइ ड्रामो करे मूंखे हाशिमारनि जे हथां अगवा कराए, पोइ उहे मिल्कियत जा कागज़ मुंहिंजे ई कमरे मां बाज़ियाब करे मूंखे चोर साबित कया। पोइ हाणे छा कजे? जेकॾहिं हिन शम्मूअ खे खंभे खणी अचिजे, पोइ हुनखे चाबुकनि जी मार उन खां इहा सची कराइजे त इहा सॼी चाल शमशाद में कमजो। हा रईस, ईअं था कयूं, शमू वारे में अचे त टंगो टाली करे खणी था अचूं। मौलो, शम्मू बि वॾो शातिर आहे, ईअं हथ कोन ॾींदो। हिन जे लाइ का पक्की पंजोड़ हणे। दुआ कयो रईस, शमू काॾे वेंदो? ॿिनि टिनि में शमू तव्हांजे पेरनि में हूंदो। ओ ईअं मौलू, ईअं को कल्याण कर, ॾींस हिन शमूअ खे छटो। ठीकु आहे रईस। लाहौर दे बंगुल ते अख जरूर रखिजांइ, हू का न का हरकत जरूर कंदो। मां कुछ ॾींहंनि खां महसूस करे रहियो आहियां, इहो बंगुल ऐं शमीर खिचड़ी पचाइण जे चक्कर में आहे। सरदार साईं, बंगुल ऐं शमीर खान भल न ऐं चोटीअ जो ज़ोर लॻाए, पर असांजो कुझु बि बिगाड़े नथा सघनि। पोइ बि इंसान खे हर वक़्तु होशियार रहणु घुर्जे। सरदार साईं, मां होशियार आहियां ऐं पंहिंजे अमरान खे मोकिलियो अथमि त हू जांच कनि त शमीर ऐं बंगुल कहिड़ी साज़िश था कनि। ऐं हा, असलम जे क़त्ल जी जांच अलाए किथे पहुती। सरदार साईं, सूबेदार खे त का ख़बर ई न आहे त केरु छापियो करे ऐं छापियो थी। ठीकु आहे दिलावर, मां एसपी साहब खां पुछा कंदुसि। सरदार साईं, हाणे मूंखे इजाज़त ॾियो त मां हाशिम भाउ ॾांहुं वञां, तूं अकेलो हो। ठीकु आहे, तोखे इजाज़त। अस्सलाम वालेकुम बाबा साईं, मां जो नौकर बंगुल खान पियो ॻाल्हायां। वालेकुम सलाम बंगुल खान, छा ॻाल्हि आहे त आहे न? बाबा साईं मुंहिंजो ॾांहुं ताईं ज़मीन फॿाए वेठो आहे। मूं हिमत करे चयो बि थमांसि, बाबा साईं वाट में मूंखे चमाटू हणी बेस्तो करे हलियो वियो। बाबा साईं असां सां त वॾो वेल कयो वेठो आहे, असांखे फ़ैसिलो वठी ॾे, तूं असांजो बाबू आहीं। बंगुल, मां तुंहिंजी सिर्फ़ ॻाल्हि ॿुधी का बि राय नथो ॾेई सघां। मां सरदार सां ॻाल्हायां, पोइ मां तोखे ॿुधाईंदुसि। जी बाबा साईं, मां खां कॾहिं पुछां? हा,
बच्चा भी तरसी पोइ पुछजांइ। ठीकु आहे बाबा साईं, महिरबानी कुर्ब बाबा। हाज़िर बाबा हाज़िर। ख़ुदा हाफ़िज़। दे हाल अहवाल शमीर खान कीअं अचण थियो? सूबेदार मुल्क भरियो पियो आहे, न माण्हूअ जी जान महफ़ूज़ आहे न माल। वरी ॻाल्हि त ज़ुल्म जी इंतहा थी वई आहे। हाणे त ग़रीबनि जूं इज़तूं बि महफ़ूज़ न आहिनि रहियूं। अहिड़ियुनि हालतुनि में सूबेदार ग़रीब वञे त केॾांहुं वञे? इन जे करे मां हिते आयो आहियां फरियाद दाख़िल कराइण। छाजो फरियाद? कहते तो फरियाद दाख़िल कराए। इहो त चंद मिंटनि में तोखे फोन ॿुधाई। फोन? हा फोन। सर सूबेदार सुखिया छा तोखे वरी सस्पेंड थियणो आहे? यादि रख, हाणे सस्पेंड न पर सिधो टर्मिनेट कंदोसांइ। जी सर। छा खाड़ेले जी ज़ाल हुजण गुनाह आहे? नो सर। पोइ तो शेरूअ जी ज़ाल राजुल जी तलाश छो न आहे कई? सर राजुल सरदार शाह जमा जी साम में आहे। ओ त तोखे ख़बर आहे पोइ जी ज़ाल खे बाज़ियाब नाहे करायो। बंगुल जो भाणज आयो अथई, फौरी तौर एफआईआर दाख़िल कर। रियासत जे कानून में साम जो को तसवुर न आहे। फौरी तौर एफआईआर दाख़िल कर ऐं रिपोर्ट कर। जी सर। सूबेदार छा थी चवे या तुम्हारी फोन? मुंशी का वनी एफआईआर दाख़िल। सोचे वट सूबेदार, सिद्धो सो सरदार शाह ज़मान ते केस दाख़िल थींदो। हाँ तो पोइ सरदार को मुझे चाचे जो पुट छा जो मुखे काका आहे। अस्सलाम वालेकुम सरदार साहब। ठीक है, आउं सूबेदार के मोकलियां थो। हू राजुल जो बयान वठी एफआईआर खारिज करे छॾींदो। खुदा हाफिज़ सरदार साहब। चाची उथी हथ मुंहुं धोई अच त मां तुंहिंजे लाइ मानी खणी अचां। केतिरा ॾींहं थी विया आहिनि तूं सही सां मानी बि कोन खाधी आहे। खाधा पीता विसरी विया आहिनि मीरा, किथां ज़हर मिलई उहो हाणे। ससी तूं उथ, चाची जे लाइ मानी खणी अच। मीरा, शाहज़ेब खान स्कूल ते असलम जो नालो रखियो। असलम इल्म जी रोशनी थी हिन समाज जो सुधारो बणबो। राजुल, शाहज़ेब के मुंहिंजी तरफ़ां महिरबानी चइजांइ। अदी सरीना, मां हिते हुजां अलाए न हुजां, रोज़ शेरू वारा हिते सरदार वटि वेठा आहिनि ऐं मुंहिंजी घुर पिया कनि। जॾहिं बि सरदार मूंखे शेरू जे हवाले कयो त शेरू मूंखे मारे छॾींदो। अदी राजुल, असां तोखे कॾहिं बि शेरूअ जे हवाले न थियण ॾींदासीं।
मूं तोखे चयो हुयो न त असांजो असलम हींअर असां वटि मोटी ईंदो। जहया